जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं स्वांदड़े जा गुल यानी ड्रमस्टिक फ्लावर्स जेके ॾाढा टेस्टी हूंदा आहिनि और इन जा हेल्थ बेनिफिट्स भी जाम आहिनि। आसान सी रेसिपी आहे, अचो शुरू था कयूं पिया। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। अचो त रेसिपी शुरू था कयूं पिया। ॾिसो, स्वांदड़े जा गुल खणंदासीं। इहे गुल आहिनि जंहिंमें टांडियूं आहिनि, त इनखे असांखे साफ़ु करिणो आहे। गुल अलॻि कंदासीं और इन मां टांडियूं कढंदासीं, छाकाणि टांडियूं अगरि भाॼीअ में हूंदियूं त भाॼी जेका आहे कौड़ी ठहंदी आहे। त सभु टांडियूं कढी वठंदासीं और गुल अलॻि कंदासीं। इन्हनि खे असां चङी तरह पहिरियों धोई वठंदासीं, छाकाणि अगरि इन में टांडियूं हूंदियूं न, उहे पाणीअ में हेठि सटल थी वेंदियूं आहिनि। त पाणी विझी इनखे साफ़ु करिणो आहे। इनखे खणंदासीं असां कुकर में, गॾु विझंदासीं पाणी और घटि में घटि 3 सीटियूं हणाईंदासीं। सो इन में पाणी विधो आहे, ढकणु बंदि कंदासीं और 3 सीटियूं हणण लाइ रखंदासीं। जेसि ताईं इहे सीटियूं लॻनि तेसि ताईं असां हिते खणंदासीं थूम, अदरक ऐं सावा मिर्च। इन्हनि खे असांखे कुटणो आहे। और हिते मां खयां आहिनि टमाटा, 4 टमाटा खयां आहिनि। इन जी प्यूरी ठाहिणी आहे। हाणे खणंदासीं हिकु तई, जंहिंमें विझंदासीं 4-5 चमचा तेल, 1 चमचो जीरो, थूम, अदरक ऐं सावा मिर्चनि जी जेका असां कुटियल पेस्ट ठाही हुईसीं उहा, कड़ी पत्तो, 2 नंढा फोटा। इन्हनि खे हल्को सो भुञंदासीं असां। ॾिसो, हिन तरह सिजी वेंदो। इन खां पोइ इन में असां विझंदासीं टमाटा जेके असां पीसे रखिया हुआसीं मिक्सी जार में। इन में असां विझंदासीं लूणु, हैड, ॻाढ़ा मिर्च ऐं धाणा। घणनि गरम मसालनि जो इस्तेमालु न करिणो आहे, सिर्फ़ु हैड, ॻाढ़ा मिर्च, धाणा इहे ई विझंदासीं असां इन में। टमाटे जो पाणी सुकी वेंदो, तेल निकिरंदो, त असां इन में विझंदासीं स्वांदड़े जा गुल। त स्वांदड़े जा गुल जेके आहिनि बॉयल थी विया आहिनि, उन मां पाणी छाणे कढंदासीं असां और इनखे असां विझंदासीं टमाटे में। गॾु विझंदासीं 1 कोप पीज़। पीज़नि सां गॾु विझंदासीं गुल। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। पाणी जो इस्तेमालु न करिणो आहे, गुलनि जे पाणीअ में ई इहे सिजी वेंदा। इन में गॾु विझंदासीं असां साओ मसालो। बाहि खे सिम रखिणो आहे, सिम बाहि ते ढके करे असां इनखे सिजाईंदासीं। विच विच में इनखे असांखे मिक्स करिणो आहे ऐं चिथणो बि आहे। पीज़नि खे न चिथींदासीं, सिर्फ़ु गुलनि खे चिथींदासीं। 5-5 मिंटे जी गैप ते असांखे इनखे मिक्स करिणो आहे ऐं सिजाइणो आहे। इन मां तेल निकिरणु चालू थी वेंदो गुलनि खे चङी तरह चिथण खां पोइ। इहे असांजा बढ़िया सां थूम मसाले वारा गुल जेके आहिनि तयार थी विया आहिनि। इनखे गर्मा गर्म फुल्के सां सर्व कंदासीं। मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।